नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त डॉलर खे आज़ाद छॾे मुल्क जी मईशत जो ॿेड़ो ॿोड़ियो वियो आहे। मुस्लिम लीग नून जी तक़रीब खे ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर इसहाक़ डार गुज़िरियल हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो त 4 सालनि में मईशत तबाह कई वई। पाकिस्तान सिंगापुर जे बजाए श्रीलंका बणिजण जे वेझो पहुची वियो हो। इसहाक़ डार चयो त रियासत बचाइण जे लाइ हुकूमत जी तब्दीली जो फ़ैसिलो कयो वियो। आवाम खे रिलीफ ॾियण जी कोशिश करे रहिया आहियूं। उन सां गॾु ई तेल जी क़ीमतनि खे बि कंट्रोल करण जूं कोशिशूं जारी आहिनि। इसहाक़ डार चयो त डॉलर खे आज़ाद छॾे मुल्क जी मईशत जो ॿेड़ो ॿोड़ियो वियो। डॉलर जी क़ीमत वधण सां मुल्की कर्ज़ में 4000 अरब रुपयनि जो इज़ाफ़ो थी वियो। असां डॉलर ऐं रुपए जी क़दुर में तवाज़ुन पैदा कंदासीं। डॉलर खे 200 रुपयनि खां घटि करण जी कोशिश कंदासीं। असांजी हुकूमत जो इरादो आहे त डॉलर जे मुक़ाबले में रुपए जे क़दुर खे बहितर करियूं। नाणे वारे वज़ीर चयो त शहबाज शरीफ़ मईशत खे ॿीहर पेरनि ते बीहारण लाइ मुआशी इस्लाहात ते अमल करे रहियो आहे। IMF प्रोग्राम खे मुकमल कंदासीं। मौजूदा माली साल 32 खां 34 अरब डॉलर जी ज़रूरत आहे। उमेद आहे त उहा रक़म जमा कई वेंदी।